अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्यारा दोस्तो, अॼु तव्हांखे हिकिड़ी इंतिहाई प्यारी शइ तव्हांखे ॿुधायां थो। बसि सोचण ऐं सम्झण जूं ॻाल्हियूं आहिनि, गौर ऐं फ़िकिर जूं ॻाल्हियूं आहिनि। जेतिरे क़दुरु गौर ऐं फ़िकिर कबो, जेतिरे क़दुरु सुहिणियूं ॻाल्हियूं ॿुधी उन्हनि ते अमल कबो त फ़ाइदो ई फ़ाइदो आहे। ऐं अव्हां लाइ सभु ॻाल्हियूं फ़ाइदे वारे कयूं आहिनि, कंदुसि इंशा अल्लाह ताला। हिकिड़े शाइर लिखियो आहे त बादशाह पिसर बे मकतबदाद लोहे सीमनश दर किनार नहाद बरसर लोहे ऊ नविश्त बेज़र जोरे उस्ताद बे जे मेहर पिदर। याने हिकिड़े बादशाह पुट खे स्कूल मोकिलियो, चांदीअ जी फरी कच्छ में ॾिनाईंसि, उन फरी ते सोन सां लिखियाईं, याने सुनहरा अखर लिखी छॾियईं त उस्ताद जो ज़ुल्म पीउ जी महिरबानी खां बहितर आहे। याने उस्ताद जी मार पीउ जे प्यार खां बहितर आहे। मुंहिंजा दोस्तो, अवां मुलाहिज़ो कयो त अॻियां असांजा जेके बि माण्हू क़ाबिल गुज़री चुका आहिनि, जन हिन काइनात में कारनामा कया, वॾा वॾा कम ॾेखारिया, वॾा वॾा किताब ॾिना, वॾियूं वॾियूं शयूं ईजादूं कयूं, सभु कुझु कयो, जन जो अॼु दुनिया में नालो आहे, उन्हनि सभु उस्तादनि जूं मारूं खाई 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 इल्मु ऐं फ़न सिखियो। ऐं उस्तादनि जो जोर माना ज़ुल्म या सितम या मार, ऐं उन खां अलावा बुख ॾुख तकलीफ़ूं, इहे सभु सही उन्हनि इल्मु ऐं फ़न हासिलु कयो ऐं पोइ हिन काइनात जी तामीर ऐं तरक़ी में उन्हनि पंहिंजो बुनियादी ऐं कलीदी किरदारु अदा कयो, जंहिंजो अॼु दुनिया में नालो आहे। लेकिन अॼु तव्हां सां गौर कयूं त अॼु छा थी रहियो आहे। अॼु साईं छा थी रहियो आहे, उस्ताद खे ही कानून सां हिते कानून मुक़ररु थी वियो आहे त बाबा ॿार खे उस्ताद साईं चमाट बि न हणंदो, उनखे दड़को दामाइण न कंदो। हा साईं, ऐं ॿार न को बुख सहंदो, न तस सहंदो, न का शइ सहंदो बाबा। बसि पोइ ॿार खे बाबा रुॻो प्यारु ॾियो या रांदीका ॾेई उनखे सेखारियो। त मुंहिंजा साईं, जेके इन लाड ऐं प्यार सां जेके पढ़ण वारा माण्हू आहिनि, उन्हनि जी हालति ॾिसो। यूनिवर्सिटी मां पढ़ी फारग थी था अचनि, उन्हनि खे हिकिड़ो अखर बि लिखणु कोन थो अचे। बसि जंहिंजो भाॻ आहे, महिनत कनि था, उस्तादनि सां टच रहनि था, महिनत कनि था, सेहत माशाअल्लाह कामयाबु थियनि था, बाक़ी रुॻो ईअं हिकिड़ो नालो पियो थो हले त वाह हेतिरो पढ़ी वियो पर अचे का शइ कोन थी। त बाबा, उस्ताद जी जेसीं ताईं मार न मिलंदी, जेसीं ताईं उस्ताद जी सख़्ती न थींदी, तेसीं ताईं को बि माण्हू, को बि ॿार पढ़ी कामयाबु न थींदो। ही असांजे मुल्क सां हिकु वॾी दुश्मनी पई थी हले त बाबा उस्ताद छो थो मारे ॿार खे। थोरी थप्पड़ थी लॻे त उन उस्ताद जे मथां वॾा वॾा इल्ज़ाम हया था वञनि, ऐं साईं कानून पास थी वियो आहे त उन उस्ताद खे सज़ा ॾियो। त बाबा, जेकॾहिं इहा सूरत हाल आहे त पोइ छा तालीम थींदी, छा असां फ़न सिखंदासीं, असांजा ॿार छा क़ाबिल थींदा। इन जो इहो मतिलबु कोन्हे त को सिधो सो उन्हनि ते ॿारनि ते ज़ुल्म थिए, इहा ॻाल्हि न आहे, पर सेखारण जे लाइ सख़्ती ज़रूरी आहे। ऐं कामयाब बि उहो माण्हू थींदो जेको सख़्ती सहंदो। उन मामले में आउं तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां। वरी हिकिड़े शाइर चयो आहे त हर कारे के बे उस्ताद बाशद यकीन में दां के बेबुनियाद बाशद। याने
जेको उस्ताद खां बग़ैर कमु कयो थो वञे सो तव्हां यकीन ॼाणियो त उहो बेबुनियाद आहे, उहो बेकार आहे, कंहिं बि कम जो न आहे। हिकिड़ी आम कहाणी बि तव्हां ॿुधी हूंदी, ऐं तव्हांखे ॿुधायां थो त दरिया में ॿेड़ो बि तरंदो थिए वियो, जेको ॿार बि खयूं पियो वञे, माण्हू बि खयूं पियो वञे, उन जे पासे में हिकिड़ो बुंड बि लुढ़ंदो पियो वञे। पोइ उन बुंड लुढ़ण ऐं बुॾण जे दौरान ॿेड़े खे चयो त ॿेड़ा तूं बि का ठाहीं, आऊं बि का ठाहियां। हाणे मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त मां पाण बुॾंदो ऐं लुढ़ंदो थो वञा, लेकिन उन जाइ ते तूं तरंदो बि वञे थो ऐं गॾोगॾु ॿार बि खयूं थो वञी, ॿियनि खे बि तारींदो थो वञे, इन जो छा सबबु आहे? ॿेड़े जवाबु ॾिनो, अदा बुंड, बिला शक तूं बि का ठाहीं, मां बि का ठाहियां, लेकिन मूंखे उस्तादनि जा हथ लॻा आहिनि। उस्तादनि मूंखे, मां बि तो वरीकार बुंड हुउसि, पोइ उस्तादनि मूंखे चीरियो, टुकड़ा टुकड़ा कयो, मूंखे रंधा हया, मूंखे हज़ारे कोका मुंहिंजे सीने में हयऊं, ऐं वॾियुनि तकलीफ़नि खां पोइ मूंखे जोड़े जोड़े उन्हनि हिन ॿेड़े जी शिकिल मूंखे ॾिनी आहे मुंहिंजे उस्तादनि। एॾियुनि तकलीफ़ुनि सहण खां पोइ ते आऊं हीउ ॿेड़ो थियो आहियां, तॾहिं आऊं ॿार बि खयूं थो वठां, पाण बि तरंदो थो वञा, ॿियनि खे बि तारींदो थो वञा। ऐं अदा बुंड, तूं बि काठ आहीं, लेकिन तोखे उस्तादनि जा हथ न आहिनि लॻा, इन करे पाण ई बुॾंदो थो वञे काठ हुअण जे बावजूदि। त मुंहिंजा साईं, त जेकॾहिं इंसान खे कंहिं उस्ताद जा हथ नथा लॻनि ऐं कंहिं उस्ताद उनखे न सेखारियो आहे इल्मु या फ़न, त पोइ उन माण्हू में ऐं बुंड में को बि फ़र्क़ु न आहे। अल्लाह साईं तव्हां असांखे उस्तादनि जी इज़त ऐं तौक़ीर जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं उन्हनि खां सिखण जी असांखे तौफ़ीक़ अल्लाह साईं अता फ़रमाए। तव्हां सां कोशिशि करियूं त जेके बि क़ाबिल उस्ताद आहिनि, जेके बि असांजे मुआशरे में क़ाबिल इंसान आहिनि, फ़न जा माहिर आहिनि, तव्हां असांखे घुरिजे त उन्हनि जी इज़त बि कयूं ऐं उन्हनि खां भरपूर फ़ाइदो वठूं, उन्हनि खां सिखूं। जेकॾहिं असां सिखी पियासीं, उस्तादनि जी मार खाई खाई करे कुझु सिखी पवंदासीं, त मुआशरे में कंहिं हद ताईं असां बहितर इंसान साबित थींदासीं। ऐं जेकॾहिं उस्तादनि जूं सख़्तियूं असां न सठियूं ऐं कुझु बि इल्मु ऐं फ़न हासिलु न कयो, त पोइ तव्हां पाण सम्झो था त जियापो पाण ज़ाती माण्हू बि जी नथो सघे, ॿियनि जे लाइ जियापे जो कोई कारण ठहियो। त मुंहिंजा साईं, हा, अलाह साईं खां इहा दुआ था घुरूं तव्हां असांखे ऐं तव्हां असांजे वास्तेदारनि खे ऐं सॼे हिन मुआशरे खे, नौजवाननि खे अलाह साईं उस्तादनि खां कुझु पिराइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। आख़िर में अर्ज़ु, मुंहिंजो हीउ चैनल सब्सक्राइब कंदा ऐं दोस्तनि खे शेयर कंदा त मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थींदी। अल्लाह हाफ़िज़।